अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में मौके पलिकार मां है फराशा सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। वज़ीर-आज़म पारां पिम्स अस्पताल में सीटी कोरोनरी एंजियोग्राफी सहूलत फाल न हुजण जो नोटिस, हक़ीक़तुनि जो तयन करण लाइ जांच कमेटी जोड़े छॾी, समूरनि पासनि जो जाइज़ो वठी ज़िम्मेवारनि जो तयन करण जी हिदायत। जांच कमेटी 2022 खां हक़ीक़तुनि जो जाइज़ो वठी रिपोर्ट पेश कंदी। बानी पीटीआई जे अस्पताल मुंतकिली वारे हुक्म जी मुबैना भन कड़ी तहरीक इंसाफ़ सुप्रीम कोर्ट में तौहीन अदालत जी दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। अज़ीज़ भंडारी ऐं सलमान अकरम राजा तरफ़ां दाख़िल करायल दरख़्वास्त में ज़िम्मेवारनि खे तौहीन अदालत जो जवाबदार करार ॾियण जी इस्तदा। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त सिंध उहो वाहिद सूबो आहे जेको प्रोपेगंडा न पर कम थो करे। सिंध में घणो अॻु एयर एम्बुलेंस शुरू थी चुकी है। पीपल्स पार्टी अवामी मैंडेट से हुकूमत में अची खिदमत कंदी है। कराची में मीडिया से ॻाल्हाईंदे शर्जील मेमन चयो त सिंध हुकूमत सूबे में ॾींहं रात कम करे रही है। एमक्यूएम शिकस्त के खौफ सबब मकानी चूंडुनि जो बाइकाट कयो। एमक्यूएम के दौर में फुटपाथन के भी विक्रो कयो वियो। वफाकी वज़ीर मुस्तफ़ा कमाल चयो है त सिंध में 80 सैकड़ों माण्हुनि के पीअण जो साफ़ पानी नथो मिले। वज़ीरन ऐं ऑफिसरन जा टैंकर था हलन। कराची के कच्चे आबादियुनि समेत क्लिफ्टन ऐं डिफेंस जा माण्हू भी पानी ख़रीद कन था। कराची में तकरीब के खिताब कंदे मुस्तफ़ा कमाल चयो है त सूबे जी ॻाल्हि करण कुफर नाहे, तरीक़ेकार ते ॻाल्हि ॿोल थी सघे थी। 1973 जे आइन में सूबा ठाहिण जो तरीक़ेकार मौजूद है। बांग्लादेश पाक तुर्किया सऊदी दिफाई मुआहदे में शमूलियत जो इशारो ॾेई छॾियो। बांग्लादेश के परॾेही मामलन के सलाहकार हुमायूं कबीर चयो आहे त इक़्तिसादी या दिफाई फ्रेमवर्क में शमूलियत जो इम्कान मुसबित है। मफ़ादन आलमी मईशत ऐं वापार जी तब्दील थींदड़ सूरत हाल के नज़र में रखंदासीं। हुमायूं अकबर जो चवण है त अवामी राब्तनि समेत पाकिस्तान से अमली लाॻापा मज़बूत बनाए रहिया आहियूं। वज़ीर आज़म तारिक रहमान जल्द सऊदी अरब जो दौरो कंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप दावा कंदे चयो आहे त ईरान वटि फौज ऐं पुलिस खे पघारूं ॾियण लाइ रक़म नाहे। ईरानी हुकूमत वटि पैसा नाहिनि। ईरान मुआहिदो चाहे थो पर दुरुस्त डील लाइ तयार नाहे। ट्रंप मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हुर्मुज़ वारे लंघ जी ज़मीनी इलाइक़नि ते बि अमेरिका जो कंट्रोल आहे। ईरान ख़िलाफ़ इक़्तिसादी जंग सां अमेरिका जा फ़ौजी ऑप्शन महदूद न थिया आहिनि। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त माज़ीअ वांगुरु हिन भेरे बि अमरीकी पाबंदियूं नाकाम थींदियूं। 14 साल अॻु ईरान मथां लॻायल पाबंदियूं नाकाम थियूं। 8 साल अॻु वधीक दबाव वारी पॉलिसी नाकाम वई। 5 महीना अॻु ग़ैर मशरूत तौर हथियार फिटा करण जो शर्त नाकाम थियो। ईरानी परॾेही वज़ीर जो चवण आहे त हिन वक़्तु ईरान मथां सभ खां वधीक ख़तरनाक माशी वार कयो वियो आहे। उहो क़दम बि नाकामी थींदो। को भी मुल्क गैर मुल्की इदारनि के व्यापार खां नथो रोके सघे। अमरीकी पाबंदियुनि जी बैन अल-अक़वामी कानून में का भी गुंजाइश नाहे। गड़ी यासीन वेझो जवाबदार घरवारी के कारे इल्ज़ाम हेठि क़त्ल करे छॾियो। ॻोठ रज़ा मोहम्मद ईसानी में रहीमा ख़ातून ईसानी गोलियूं हणी क़त्ल वाक़े बाद जवाबदार फरार। दिलावर मारफानी पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस जो चवण आहे त वाक़े जी जांच कई पई वञे। जवाबदार के जल्द गिरफ्तार कयो वेंदो। मेहरापुर ऐं बुलड़ी शाकरी में धार वाक़िअनि में 2 भाइरनि समेत 3 ॿार बुॾी फोत। मेहरापुर जे ॻोठ जालंधरी आरई में मासूम भाइर रांदि कंदे गोदो शाख में बुॾी विया। एक जो लाश हथ फोतुनि में 6 सालन जो अब्दुल रहमान ऐं 7 सालन जो अरहम आरई शामिल। वारसन मूजिब हू ज़मीन ते गाह करण विया हुआ। ॿार रांदि कंदे शाख में बुॾी विया। बुलड़ी शाह करीम भरिसां 7 वरहनि जो नीगर बरसाती पाणी में बुॾी फोत। ॻोठ झंग कात्यार में ॿाड़ो मोहम्मद सूमार कात्यार पैर तिरकण सबब पाणीअ में किरी बुॾी फोत थी वियो। जेकबाबाद में पुलिस अहलकार जो घर में गोली लगल लाश हथ। एडीसी कॉलोनी में अहलकार महबूब जखराणी जो लाश मिलियो। एसएसपी जेकबाबाद वाक़े वारे हंध पहुतो जांच करे रिपोर्ट ॾियण जी हिदायत। पुलिस जो चवण आहे त वाक़े जी हर रुख खां जांच जारी आहे।